नाज़िम ठारूशाह में नौजवान टाउन मुलाजिम आपघात करे छड़ियो आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मोहम्मद जुड़ियल मंगी। जी मोहम्मद जुड़ियल, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठारूशाह जे वार्ड नंबर 6 शेख मोहल्ला में राति देर सां टाउन कमेटी में सैनिटरी वर्कर तौर कम कंदड़ नईम शेख घरू अणबड़नि तां तंग अची घर में मौजूद छित जे पंखे में कपिड़ो ॿधी आपघात करे छॾियो। घर में मौजूद संदसि मासूम ॿारनि जे दाहुनि ते पाड़े वारनि ठारूशाह पुलिस खे इतला ॾिनो जंहिं ते ठारूशाह पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश खे पंहिंजे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आपघात कंदड़ नौजवान नईम शेख असुल शहदादपुर वासी आहे, जेको शादी थियण खां बाद में ठारूशाह में रहंदो हुयो। आपघात कंदड़ नईम शेख हिकु बेवा सां गॾु 3 न्याणियूं ऐं हिकु पुटु सोगार छॾियो आहे। जी मोहम्मद जुड़ियल, जी मेहरबानी।